कुछ बोतार साहब मुझे कावड़िया भी राशिद साहब बग़ैर तहक़ीक़ जे ॻाल्हि थो करे कुछ बोतार साहब कहिड़ा तबसरा था कनि कुछ कहिड़ा त मूंखे हुनजी परवाह न आहे जंहिंखे जेको वणे उहो तबसरो करे मां जेको हक़ हूंदो उहो चवंदुसि जेको सच हूंदो उहो चवंदुसि ज़ालिम खे ज़ालिम चवंदुमि मज़लूम खे मज़लूम चवंदुमि मां सम्झां थो त तव्हां सां ज़ुल्म थियो आहे इन जे करे मां तव्हां वटि आयो आहियां मां सम्झां थो मां रुगो डॉक्टर इब्राहिम जतोई खे नथो चवां मां सिंध जे हर वॾेरे खे थो चवां हर सरदार खे चाहे उहे मुंहिंजी जमात में हुजनि चाहे मुंहिंजी जमात खां ॿाहिरि हुजनि जेको बि वॾेरो आहे जेको बि सरदार आहे जेको बि नवाब आहे जंहिंजे असर हेठि क़ौमूं आहिनि उहे पंहिंजनि क़ौमुनि खे फ़ैसिलनि ते आमादा कनि ऐं जहिड़नि जे ख़ात्मे जे लाइ किरदारु अदा कनि चाहे उहे कहिड़ी बि जमात सां तालुक़ था रखनि कहिड़ी बि ज़ात सां तालुक़ था रखनि कहिड़े बि पार्टी सां तालुक़ था रखनि ऐं बुनियादी तौर ते ज़िम्मेदारी सिंध हुकूमत जी आहे सिंध हुकूमत अहिड़नि माण्हुनि खे ॿधे छो नथी सिंध हुकूमत कार्रवाई छो नथी करे छा के वॾेरे जो पुटु हिते क़तल थिया 3 ॾींहं खां ईअं पुलिस ख़ामोश वेही आहे जीअं तव्हांजे मामले ते पुलिस ख़ामोश आहे छा इन मामले ते वज़ीर आला ऐं वज़ीर दाख़िला कंहिं वॾेरे जो पुटु क़तल थिया त ईअं ख़ामोश तमाशाई हुजनि जीअं तव्हांजे पुट जे मामले ते ख़ामोश तमाशाई लिहाज़ा मां जो वाज़े पैगाम आहे वाज़े मैसेज आहे वाज़े मुतालबो आहे मां तव्हांखे मज़लूम सम्झां थो तव्हां सां ज़ुल्म थियो आहे इन जे करे मां तव्हांजे तॾहिं ते कई आयो आहियां मां तव्हां सां गॾु बीठो आहियां मुंहिंजी जमात तव्हां सां गॾु बीठी आहे मुंहिंजे वस में जेको हूंदो मां उहो ज़रूरु कंदुसि इहो तव्हां सां वाइदो